अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया धरती टीवी न्यूज़ आवां रिज़वान हिंगोर जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जूं हेडलाइंस। पाक फौज जे तर्जमान चयो आहे त हेलीकॉप्टर हादसे बाबति नाकारी सोशल मीडिया मुहिम ते पाक फौज में सख्त कावड़, ॾुख ऐं बेचैनी पखड़ियल आहे। पूरी क़ौम ॾुखोईंदड़ वक़्त में पाक फौज सां गॾु बीठी रही, पर कुझु बेहस हल्कनि तरफ़ां सोशल मीडिया ते तौहीन आमीज़ मुहिम हलाई वई। उहो बेहस रवैयो नाक़ाबिले क़बूल ऐं इंतिहाई मुज़म्मत जोॻो आहे। तहरीक इंसाफ़ जो इस्लामाबाद में वॾो जलसो करण जो ऐलान। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो त ईंदड़ 48 कलाकनि अंदरि इस्लामाबाद में वॾे इज्तिमा जी तारीख़ जो ऐलान कंदासीं, जंहिंमें हुकूमत खे असेंबली टोड़ण जी तारीख़ ॾींदासीं। जेकॾहिं हुकूमत ॾिनल तारीख़ ते असेंबली न टोड़ी त पोइ असांजी ईंदड़ क़दम लाइ तयारु थी वञे। इमरान खान के नाअहल करार ॾियण वारी दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़रर इलेक्शन कमीशन 18 अगस्त ते ॿुधणी कंदी। पीटीआई चेयरमैन इमरान खान के नोटिस जारी। तोशाखाना जा तोहफ़ा गोशवारनि में ज़ाहिर न करण तां पीडीएम गुज़िरियल ॾींहुं इमरान खान जी नाअहलीअ लाइ रेफरेंस इलेक्शन कमीशन में दाख़िल कराए हो। पाबंदी मड़ियल फंडिंग केस में बि इमरान खान के नोटिस जारी। 23 अगस्त ते ॿुधणी थींदी। मुल्क जी बुढ़ंदड़ मैशियत के तारण लाइ आर्मी चीफ मुतहरिक। जनरल कमर जावेद बाजवा जा अमरीकी नायब परॾेही वज़ीर वेंडी शर्मन बाद सऊदी अरब ऐं यूएई इख्तियारनि सां टेलीफोनिक राब्ता। IMF जे बेल आउट पैकेज ऐं FATF प्रोग्राम बाबति ॻाल्हियूं। ज़रियनि जो चवणु आहे त आर्मी चीफ जा सऊदी अरब ऐं यूएई इख्तियारनि सां राब्ता नतीजा खे साबित थिया आहिनि। कुझु ॾींहंनि में पाकिस्तान लाइ मुआशी ऐं FATF प्रोग्राम बाबति सुठी ख़बर अचण जो इम्कान आहे। रुपए जी क़दर में लगातार बहितरी। डॉलर वधीक $2.15 साॻियो। इंटरबैंक में अमरीकी डॉलर 223 रुपयनि जो थी वियो। मुआशी माहिरनि जो चवणु आहे त IMF खां कर्ज़ जी किस्त जारी थियण बाद अमरीकी डॉलर 200 रुपयनि खां बि घटिजी वेंदो। नेब कानून में तरमीमनि ते सुप्रीम कोर्ट नेब खां जवाब तलब करे वरितो। करप्शन लिकाइण लाइ नेब जे कानून सां हथ चुरांद कई वई। मौजूदा तरमीमूं आइनी मैंडेट जी भञकड़ी आहे। पीटीआई वकीलनि जा दलील। चीफ जस्टिस मरता बंदियाल रिमार्क्स ॾिना त इख्तियार ख़ुदि एहतसाबीअ जो ज़रियो आहे। चूंडूं हिकु सियासी एहतसाब हूंदियूं आहिनि, जंहिंमें वोटर पंहिंजे नुमाइंदनि जो एहतसाब कंदो आहे। प्रेस नोटिस मुताबिक़ नेब कानून में नयूं तरमीमूं थियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट तरमीमनि जो जाइज़ो वठंदी। नेब पंहिंजो जवाब जमा कराए। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हीअ सियासत जो वक़्तु न आहे। क़ौमी मसीला अवाम ते ई ख़र्च थींदा। अवाम जो पैसो कंहिंजी जागीर न आहे। तयारु फसल, लाइव स्टॉक ऐं ॿियनि मिल्कियतनि जे नुक़सान जो गॾियल सर्वे करायो वेंदो। बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि जे नुक़सान जे फौरी अज़ालो कयो पियो वञे। ॿोॾि सबबि फौत थियलनि जे वारसनि खे बि मुआवज़े जी रक़म जल्द अदा करण जो हुकुम। वज़ीर आज़म पारां KPK ॾखण पंजाब ऐं बलोचिस्तान जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जा दौरा। NDA में चेयरमैन वज़ीर आज़म खे ॿोॾि सबबि नुक़सान ऐं इमदादी कमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त वफ़ाक़ी हुकूमत इमदादी कमनि में सूबाई हुकूमत जी मदद कंदी। आलमी मार्केट में तेल जूं क़ीमतूं घटिजण बाद मुल्क में बि तेल जूं क़ीमतूं घटाइण जो इम्कान। वज़ीर आज़म तेल सस्तो करण बाबति लाॻापियल अख़्तियारियुनि खां सिफ़ारिशूं तलब करे वरितियूं। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म पारां जश्न आज़ादी खां अॻु अवाम खे वॾो रिलीफ ॾियण जो इम्कान आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त मजबूरी में पेट्रोल अघु वधाया हुआ। तरजीह मुल्क खे ॾेवालो थियण खां बचाइण आहे। करंट अकाउंट घटाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं। असां वटि 30 ॾींहंनि जो डीज़ल ऐं 25 ॾींहंनि जो पेट्रोल मौजूदु आहे। वधीक 3 महीननि ताईं इम्पोर्ट घटि रखण जी कोशिशि कंदासीं। इलेक्शन कमीशन काफ लीग जे इंट्रा पार्टी इलेक्शन जो शेड्यूल मुअत्तल करे छॾियो। इलेक्शन कमीशन पारां चौधरी शुजात हुसैन खे पार्टी सरबराह बरक़रार रखण जो हुकुम। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त फ़ैसिले ताईं कंहिं क़दम जी का क़ानूनी हैसियत न आहे। इलेक्शन कमीशन ॿुधणी
16 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। चौधरी शुजात हुसैन इंट्रा पार्टी इलेक्शन के पार्टी सरबराह तौर चैलेंज कयो हो। महरम दौरान समूरे मुल्क में फौज मुक़रर, नोटिफिकेशन जारी। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त चइनी सूबनि महरम दौरान फौज मुक़रर करण जी दरख़्वास्त कई। सिंध में अॼु खां 12 महरम ताईं मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी लागू। नोटिफिकेशन जारी। पाबंदी खां औरतूं, ॿार, पीरसन ऐं साफ़ी आजा हूंदा। भारत पारां वालारल कश्मीर जी ॾाढ ऐं जबर सां हिक तरफ़ी ख़ुदमुख्तियार हैसियत ख़त्म करण के 3 साल मुकमल। पाकिस्तान ऐं कश्मीर में अॼु यूम इस्तिसाल मल्हाए पियो। जेमात्रीअ में कारो ॾींहुं ऐं शटरबंद हड़ताल। भारत आर्टिकल 370 ख़त्म करे आज़ाद कश्मीर जी ख़ुदमुख्तियार हैसियत ख़त्म कई। इस्लामाबाद ऐं मुज़फ़राबाद समेत समूरनि सूबाई हेडक्वार्टर्स में 1 मिनट जी ख़ामोशी इख्तियार कई वई। ट्रैफ़िक रोकी वई। कराची में सूबाई वज़ीर सईद गनी की अगवानी में रैली कढी 1 मिनट की ख़ामोशी इख्तियार कई वई। सदर ममलिकत आरिफ अलवी चयो आहे त भारतीय फ़ौज कश्मीरनि जी आज़ादी वारे जज़्बे खे टोड़े नथी सघे। कश्मीरनि जी मुनसिफ़ानी जदोजहद ऐं हक़ ख़ुददारियत ते ख़ैन भेटा पेश कयूं था। पाकिस्तान सदाईं कश्मीरी भाइरनि सां खुलो खुले में मिलाए बीठल आहे। भारत जा गैर क़ानूनी क़दम गॾियल क़ौमनि जो ठहराव आहिनि ऐं जिनेवा कन्वेंशन ख़िलाफ़ आहे। भारत वालारल कश्मीर के धरती जे सभ खां वॾे जेल में तब्दील करे छॾियो। भारत हिकु भेरो ॿीहर जारे ऐं गासिब तौर ते दुनिया आॾो बेनक़ाब थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ यूम इस्तिसाल कश्मीर जे मौक़े ते पंहिंजे बयान में चयो त वालारल कश्मीर में भारत जे गैर इंसानी फ़ौजी घेरे खे 3 साल थी विया आहिनि। आबादी जो तनासब तब्दील करे भारत कश्मीरियुनि जी धार सुञाणप खे ख़त्म करणु चाहे थो। कश्मीरनि जी आज़ादी वारो आवाज़ दॿाइण मोदी जे वस जी ॻाल्हि न आहे। कश्मीर जी आज़ादी ताईं पाकिस्तानी सुख न वेहंदा। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त समूरी दुनिया कश्मीरियुनि सां गॾु बीठल आहे। कश्मीरी भाइरनि जे हक़ ख़ुददारियत जी जदोजहद जे हर मुमकिन इख़लाक़ी, सियासी ऐं सफ़ारती हिमायत जारी रखी वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां यासीन मलिक खे कूड़े केस में सज़ा ॾियण ऐं भारतीय हुकूमत जे साज़िश तहत जेल में रखण जी मज़म्मत। इत्तलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील नामेमण चयो त ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि सां कश्मीरियुनि जो रस्तो रोके नथो सघिजे। भारत वालारल कश्मीर जी ख़ुसूसी हैसियत फौरी तौर बहाल करे गॾियल क़ौमूं ऐं इंसानी हक़नि वारियूं आलमी तंज़ीमूं भारत जे ज़ुल्म जो नोटिस वठनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां केवडिया में ARF वज़ारती इजलास में मौक़े ते यूरोपीय यूनियन जे आला नुमाइंदे जोसेफ बोरेल जी मुलाक़ात। पाकिस्तान ऐं यूरोपीय यूनियन विच में ॿतरफ़े ऐं इलाइक़ाई सहकार वारे मामलनि ते ॻाल्हियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ॿतरफ़े वापार ते GSP+ जे असरनि खे साराहियो। अफ़गानिस्तान जी ताज़ा तरीन सूरतहाल ऐं कश्मीर में भारतीय अग्राहियुनि ते बि ॻाल्हि ॿोल कई वई। पंजाब काबीना जे मेंबरनि जे कसम खणण वारी तक़रीब मुलतवी। हलफ बरदारी तक़रीब सुभाणे थींदी। पंजाब जे 21 रुकनी काबीना खे हलफ खणाइण वारी तक़रीब गवर्नर मलिक रहमान जी गैर मौजूदगी सबबि मुलतवी कई वई। पंजाब काबीना जा मेंबर हाणे पंहिंजे उहिदनि जो सुभाणे हलफ खणंदा। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त इमरान ख़ान ते फॉरेन फंडिंग साबित थी आहे। शौकत ख़ानम लाइ वरितल फंड सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु थिया। PTI वारनि नेब चेयरमैन खे जकड़े रखियो। नेब चेयरमैन खे वीडियो ज़रिए ब्लैकमेल कयो वियो। आरिफ नक़वी बिल गेट्स खे बि चोंगो लॻायो। मौसमियात खाते पारां सिंध में हिकु भेरो ॿीहर तेज़ बरसात जी अकती। ठटे बदीन सुजावल उमरकोट ऐं थरपारकर में मींहुं वसण जो इम्कान। कराची में 6 खां 9 अगस्त ताईं बरसात वसी सघे थी। सावणीअ जे बरसात जो सिलसिलो 15 अगस्त ताईं जारी रहण जो इम्कान। ठुल बरसां बंगलानी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणे खूनी तकरार जो जुर्गो।
दिलमुराद बंगलानी धुर मथां गुलाम मुर्तज़ा बंगलानी जो खून साबित हिकु खून लाश जी तज़लील ऐं अगराई करण तां ॾोही दुर ते मजमूई तौर 1 करोड़ 56 लख रुपया ॾंड। ठारू शाह वेझो गैस्ट्रो ॿ ॿार फोत थी विया। 1 हफ़्ते में फोती ॿारनि जो अंग वधी 5 थी वियो। केतिरा ॿार ऐं पीरसन गैस्ट्रो में मुब्तला। सावणी जी तेज़ बरसातन मोइन के दड़े के सीने में दफन राज ज़ाहिर कर छॾिया। डीके एरिया में 2वीं सदी ईस्वी जो दौर जो बुद्ध धर्म से ताल्लुक़ रखंदड़ नंढी साइज सुनाया मजमू हथ किंग प्रेस्ट जो मजमू भी डीके एरिया में मिलियो हो। सान्या वदन पारां दड़े की वधी खोटाई कराइण जो मुतालबो। आई करबला के मैदान में हक जो अलम बुलंद करे बातिल के शिकस्त ॾींदड़ इमाम अली मकाम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सिलसिला निसारन जी लाज़वाल कुर्बानी की याद में सिंध समेत समूरे मुल्क में आज़ादारी जो सिलसिलो जारी। शाहपुर चाकर में 6 महरम हराम के सिलसिले में अल मुर्तज़ा कॉलोनी की बारगाह हुसैनी ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम के सगीर पुट शहजादे अली असगर के झूले की शबीह बरामद कई वई। ओबावड़ो में 6 महरम हराम के हवाले से मातमी जुलूस बरामद। मातमी जुलूस मरकजी इमाम बारगाह अल हुसैनी हथ रेती रोड का बरामद थो। अदाकारन पारा या हुसैन जो सदाऊं बुलंद। है मर्ज़े ला दवा की दवा मातम हुसैन है मर्ज़े ला